बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आया उस्ताद अब्दुल गफ़ार। तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तव्हांजे ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 12 पढ़ंदासीं सिंधी ॿारहाणे किताब मां। पहिरें सबक़ खे हिजे पढ़ंदासीं, पोइ रवानगी सां पढ़ंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे तरफ़। सीन ज़बर स, बे ज़बर ब, काफ पिशक सबक, बे अलफ बा, रे ज़बर र, हे बा नून पेश हूँ बारहूँ सबक बारहूँ। बे ज़बर ब, दाल ज़बर द, काफ ज़बर क, बदक, हे ये ज़र ही, हमदो ज़बर ही, बे ज़बर ब, दाल ज़बर द, काफ ज़बर क, बदक, अलफ मदवा हे ये हे आहे। ढाई ज़बर ढ, काफ ज़बर क, अणे पिशण ढकण, हये ज़र ही, हमदो पेश ही, ढाई ज़बर ढ, काफ ज़बर क, अणे पिशण ढकण, अलफ मदवा हे ये हे आहे। सादा लफ सा, बे पिशब, अणे पिशण साबुण, हये ज़र ही, हमदो पेश ही, सादा लफ सा, बे पिशब, अणे पिशण साबुण, अलफ मदवा हे ये हे आहे। ढाई ज़बर ढ, गे वागो ढगो, वा ज़बर व, गे वागो वगो, लाम ज़बर ल, काफ पिशको, अणे पिशण लकुण, बे ज़बर ब, साद ज़बर स, रे पिशर बसर, ते ज़बर त, रे ज़बर र, अणे पिशण तरण, वा ज़बर व, गे वागो वगो, ढाई ज़बर ढ, काफ पिशक ढक, लाम ज़बर ल, काफ पिशक, अणे पिशण लकुण, नून ज़बर न, हे ज़बर ह, अणे पिशण हण, बे ज़बर ब, साद ज़बर स, रे पिशर बसर, पे बापो, खे ज़र खे, पोखे, ते ज़बर त, रे ज़बर र, अणे पिशण तरण, सीन ज़र से, खे पिशक सिख, सादा लफ सा, बे पिशब, अणे पिशण साबुण, हे ज़बर ह, अणे पिशण हण, बे पिशब, ते पिशत बुत, अलफ पिश घे पिशघ उघ। जी दोस्तों हाणे सबक खे रवानगी सां पढ़ंदासीं। सबक 12 बदक, हीअ बदक आहे। ढकण, हीअ ढकण आहे। साबुण, हीअ साबुण आहे। ढगो वगो लकुण बसर तरण, वगो ढक लकुण नहण, बसर पोखे तरण, सिख साबुण हण, बुत उघ।